अस्सलाम वालेकुम साथियों। इल्म उरूज़ में फैलन वज़न जे लेसन पहिरें खां पोइ ॿिए लेसन जी शुरूआत। सभ खां पहिरियां इहो अव्हांखे सम्झाइणु चाहियूं त फैलन में 4 मात्राऊं 2 + 2 = 4। हाणे हिन जी अव्हांखे असां तख़्ती सेखारियूं त कहिड़े तरीक़े सां पहिरियां लिखिजे। पहिरियां असांखे हिते 4 फैलुन लिखणा आहिनि। सभ खां पहिरियां 4 फैलुन। हाणे हिकिड़ो फैलुन पहिरियों फैलुन में 4 मात्राऊं 2 + 2। पहिरियों फैलुन को 2 + 2 = 4। हिकु फैलुन कंहिं लाइ सभ खां पहिरियां इहो अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कंहिं में जेके हे 2 नून आहिनि, हिकु हे नून ॿियो हे नून, हे 2 नून साकिन आहिनि। हाणे इहे 2 नून इल्म उरूज़ में ॻणिया न वेंदा, काउंट न कया वेंदा। हिन में फैलुन में इहे ॻणिया न वेंदा। तंहिंजे करे काफ़ हे थींदी, हे नून कटिया वेंदा। 2 काफ़ हे 2 = 2 प्लस लय 2 2 × 2 4। हिकु फैलुन। कोनम फैलुन। को 2 + न हिकु प्लस म हिकु 2 + 1 प्लस 1 वही ये जेके मीम प्लस 1 2 + 1 + 1 = 4। हिकु फैलुन। हाणे रे 2 थो + 2 = 4। हिकु फैलुन। अहिड़े ई तरीक़े दोस्तों जॾहिं तव्हां शाइरी जी शुरूआत कयो त इन ई सभ खां शुरूआत कजो। सभ खां पहिरियां 4 फैलुन लिखिजो। फैलुन खां पोइ उनजे हेठां उहे लफ़्ज़ खणो, उहे जुमिला खणो जंहिंमें 4 मात्राऊं अचनि, जंहिंमें 4 लफ़्ज़ अचनि। सो हाणे असां ही पहिरियों फैलुन खयोंसीं, हिन में 4 अखर आया। वरी ॿियों फैलुन खयोंसीं, हिन में 4 अखर आया। वरी टियों फैलुन खयोंसीं, हिन में 4 अखर आया। वरी चौथों फैलुन खयोंसीं, हिन में 4 अखर आया। सो दोस्तों इन ई तरीक़े सां जेका बि तव्हां शाइरी करण जी कोशिशि कयो, जॾहिं शाइरी करण जी कोशिशि कयो इन ई हवाले सां तव्हां लिखण जी कोशिशि कजो। इंशाअल्लाह तव्हां कुझु ई ॾींहंनि में इल्म उरूज़ कामयाबी सां सिखी वेंदा। हीअ असांजो इल्म उरूज़ जे वज़न फैलुन जो ॿियो लेसन हुयो ऐं इंशाअल्लाह अञा असां कोशिशि कंदासीं त 4-5 ॿिया लेसन 4-5 ॿिया सबक़ सेखारियूं। उन खां बाद में जेको आहे सो असां वरी 4 फैलुन ते बहर मुतक़ारबी तव्हांखे जेको आहे सो कोशिशि करे सेखारणी, अव्हांखे असां कोशिशि करे सेखारींदासीं। बहर मुतक़ारब 4 फैलुन। लख कुर्ब अव्हांजो ख़ादिम वफ़ा ग़ुलाम अब्बास ख़ासख़ीली। ऐं दोस्तों असांजे हिन चैनल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं जेका बि असां इल्म उरूज़ जी ॼाण ॾियूं त उहा अव्हां वटि सभ खां पहिरियां अव्हां वटि पहुचे ऐं असांखे
यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक ऐं कमेंट कंदा ऐं जेका तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न अचे त हुनखे लाज़मी कमेंट करे असां खां पुछण जी कोशिशि कंदा। तव्हांजो खाधो